بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على خاتم الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين، ولعنة الله على أعدائهم أجمعين من يوم هذا إلى قيام يوم الدين. अज़ीज़ान ग्रामी कदर, जेतिरा बि सामिईन वादीअ मेहरान सां तालुक़ रखंदड़ बुज़ुर्ग, असातिज़ा, दोस्त हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि, सभिनी जे महज़र में सलाम पेश कजे थो ऐं इंतिहाई हिकु ख़ुशी ऐं फ़रहत महसूस थी रही आहे जो असां अमीर अल मोमिनीन जे नूरानी कलाम जे अहमियत जे ख़ातिर गॾु थिया आहियूं ऐं पंहिंजी सुहिणी सिंधी ज़ुबान में उन जी अहमियत उजागर करण जे लाइ कोशिश करे रहिया आहियूं। मोहतरम सामिईन और नाज़रीन, कंहिं बि कलाम जी अहमियत मुतकल्लिम जे फज़ीलत ऐं अहमियत सां जुड़ियल आहे। कलाम करण वारो, गुफ्तगू करण वारो कहिड़े शान ऐं फज़ीलत जो मालिक आहे, उन जी इल्मी अमली कहिड़ी हैसियत आहे, इन लिहाज़ खां उन जे कलाम जी बि हैसियत मुआशिरे में परखी वेंदी आहे। गुफ्तगू करण वारो अगर आम शख्स आहे तो उन जे कलाम जी गुफ्तगू उन जे इल्मी सतह जे मुताबिक हूंदी आहे। गुफ्तगू करण वारो अगर कंहिं मुल्क जो वज़ीर आज़म ऐं सदर आहे त उन जे कलाम खे उन अंदाज़ में परखियो वेंदो आहे, तज्ज़ियो कयो वेंदो आहे, तबसरा कया वेंदा आहिनि। त अगर गुफ्तगू करण वारो बाबुल इल्म हुजे, जंहिं खे अल्लाह ताला ख़ास इल्म अता कयो हुजे, जंहिंजे कलाम जे मुतालिक अरब जे मुहावरनि में इहो मशहूर कौल आहे त दून कलामिल्लाहि फ़ौक़ कलामिल बशर। ही उहा ज़ात आहे जंहिंजो कलाम ख़ुदावंदे आलम जे कलाम खां पोइ ऐं इंसाननि जे कलाम खां बुलंद तरीन आहे। जॾहिं आयतुल्लाह अल उज़्मा अली हुसैनी सिस्तानीअ खां नहजुल बलागा जे मुतालिक पुछो वियो त साईं जन फरमायो, अल्लाह ताला जे कलाम ऐं रसूलुल्लाह जे कलाम खां बाद कायनात में अदबी लिहाज़ खां, फसाहत बलागत जे लिहाज़ खां अगर कंहिं कलाम जो वारो अचे थो ऐं नंबर अचे थो त उहो बुलंद तरीन कलाम अमीर अल मोमिनीन जो नहजुल बलागा में मौजूद आहे। अमीर अल मोमिनीन जी उहा ज़ात आहे जंहिंजे मोहब्बत जो हिकु शाइर वालिहाना अंदाज़ में इज़हार कंदे हीअ शेर चया आहिनि, अंत अमीरुल कौने व अंतल वली। ऐ मुंहिंजा मौला, तूं ई उहो शख्स आहे, तुंहिंजी उहा ज़ात आहे जेका हिन काइनात में अमीर आहे ऐं वली आहे। अंत लिवाउल फ़ख्रे वल मनाकिब, तुंहिंजी उहा ज़ात आहे जेका फ़ख्रो मनाकिब जी मालिक आहे। अंत जौहरुल इज़्ज़त वल मवाहिब, इज़्ज़त ऐं मरातिब ऐं कमालात जो जोहर अगर कायनात में का ज़ात आहे त उहा तव्हांजी ज़ात आहे। फज़लुक फ़ौक़ल फ़ज़्ल वल मनाकिब, मौला तव्हांजो फज़ल ऐं फज़ीलत तमाम फ़ज़ाइल ऐं मरातिब खां बुलंद आहे। अंतल्लज़ी युहिब्बुल्लाह व रसूलहु, मुनहसरन उहा तव्हांजी ज़ात आहे जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सची मोहब्बत कई। व अंतल्लज़ी युहिब्बुल्लाहु व रसूलहु, ऐं तव्हांजी उहा ज़ात आहे जंहिंसां
अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल बि मोहबत कई आहे। अज़ीज़ान गिरामी क़दर, अमीर अल मोमिनीन जी उहा ज़ात आहे जंहिंजे मोहबत ऐं विलायत सां असां सभिनी चाहण वारनि जूं दिलियूं धड़कंदियूं आहिनि। अमीर अल मोमिनीन जी उहा ज़ात आहे जंहिंजी मोहबत ऐं उन जे विलायत जो जेको जोहर असांजे वजूद में मौजूदु आहे, असांजे वजूद में सभ खां क़ीमती शइ उहा ई आहे। मौला जे फसाहत ऐं बलागत जे लिहाज़ खां अगर गुफ्तगू कजे त उदबाए अरब, बुलगाए अरब आजिज़ बयान करण खां आहिनि। जीअं ख़ुदि सैयद रज़ी जे नहजुल बलागा लिखियो आहे, लिखे थो त मुक़दमे में, नहजुल बलागा जे मुक़दमे में, कान अमीर अल मुमिनीन मशरउल फसाहत व मौरिदुहा। अमीर अल मोमिन जी उहा ज़ात आहे जेको फसाहत जो चश्मो आहे। व मनशउल बलागत व मौलिदुहा, ऐं बलागत जिथां निकिरंदी आहे, फुटंदी आहे, उहा ज़ात अमीर अल मोमिन जी आहे। व मिनहु ज़हर मकनूनहा, ऐं बलागत ऐं फसाहत जा पोशीदा असरार ऐं राज अमीर अल मोमिन जे ज़बान अतहर तां ज़ाहिर थिया आहिनि। व अनहु उखिज़त क़वानीनुहा, अमीर अल मोमिन जी उहा ज़ात आहे जंहिंखां बलागत और फसाहत जा क़वानीन अख़ज़ थियल आहिनि। व बिकलामिही इस्ताआन कुल्लु वाइज़िन बलीग, अमीर अल मोमिन जी उहा ज़ात आहे जंहिं हर बलीग ऐं ख़िताबत ऐं वाज़ करण वारे पंहिंजे ख़िताबत ऐं गुफ्तगू खे जंहिं कलाम जो सहारो वरितो, उहो मौला अमीर अल मोमिन जे कलाम जी ज़ात आहे। मौला जी ज़ात आहे जंहिंजो कलाम आहे। छो? लिअन्न कलामहु अल्लज़ी मसहतुम मिनल इल्मिल इलाही व फीहि अबक़तुम मिनल कलामिन नबवी। साईं जन फरमाइनि था, इन जे करे जो अमीर अल मोमिनीन जो कलाम उहो कलाम आहे जंहिंमें इल्म इलाहीअ जो असर, इल्म इलाहीअ जो निशान समझ में थो अचे उन मां, ऐं जंहिंमें रसूलुल्लाह जे कलाम जी खुशबू मौजूद आहे। नहजुल बलागा जे मारूफ शायर इब्न अबुल हदीद अल मुअतज़ली एतराफ़ कयो आहे ऐं हिन अंदाज़ में नहजुल बलागा जे फसाहत बलागत खे बयान कयो आहे। चए थो, व इन्नहु लउतीलु तअज्जुब मिन रजुलिन यख़्तुबु फिल हर्ब बिकलामिन यदुल्लु अला अन्न तबअहु मुनासिबुन लितबाइल उसूद। मूंखे ताजुब में विधो आहे, अमीर अल मोमिन जी उहा ज़ात आहे जॾहिं जंग जे मैदान में गुफ्तगू था कनि त ईअं थो नज़र अचे ॼण हिकु शींहुं गुफ्तगू करे रहियो आहे। सुम्म यख़्तुबु फी ज़ालिकल मौक़िफ़ बिअैनिही इज़ा अरादल मौइज़त बिकलामिन यदुल्लु अला अन्न तबअहु मुशाकिलुन लितबाइर रुहबान। वरी साॻे जंग जे मैदान में जॾहिं वाज़ो नसीहत करण था चाहिनि त ज़ुबान में एतिरी तासीर आहे, मौला जन जो कलाम वाज़ो नसीहत ते एतिरो मुश्तमिल आहे, ईअं थो लॻे त ॼण हिकु रुहबान जंहिं दुनिया खे तर्क करे छॾियो हुजे, दुनिया जे रंगीननि खां दूर हुजे, उहो ॼण गुफ्तगू करे रहियो आहे जेको आख़िरत जी तरफ़ तरगीब ॾियारे रहियो आहे। चए थो, फतारतन यकून फी सूरत बिस्ताम बिन कैस। अरब जे दौर में हिकु वॾो बहादुर हो जेको ज़रबुल मसल जे तौर ते पेश कयो वेंदो हो। जीअं ख़ुदि जाहिलियत जे ज़माने जो इहो शख़्स हुयो बिस्ताम बिन कैस, जीअं अरबनि में ख़ुदि अमीर अल मोमिन जी ज़ात बहादुर जे तरह ते पेश कई वेंदी आहे। इब्न अबुल हदीद चए थो, जाहिलियत जे दौर में जीअं बिस्ताम बिन कैस बहादुर हुयो, कॾहिं अमीर अल मोमिन जे गुफ्तगू मां उहे जौहर नज़र था अचनि। वतारतन यकून फी सूरत सुक़रात वल मसीह इब्न मरियम इलाही। ऐं कॾहिं कॾहिं अमीर अल मोमिन जे गुफ्तगू मां हज़रत ईसा ऐं सुक़रात जे कलाम इलाहीअ जी खुशबू अची रही आहे। ताजुब कंदे चवे थो, व उक़्सिमु बिमन तुक़्सिमुल उमम कुल्लुहा। मूंखे कसम आहे उन ज़ात जो
जंहिं ज़ात जो तमाम उम्मतूं कसम खणंदियूं आहिनि, लक़द क़राअतु हाज़िहिल ख़ुतबत मुंज़ु 50 सनतन, मां ही ख़ुतबो जेको मुफ्ती जाफ़र जे तर्जुमे मुताबिक़ 218 नंबर ख़ुतबो आहे, इब्न अबुल हदीद चवे मां ही ख़ुतबो 50 साल खां वठी इलल आन हिन महिल ताईं, यानी पंहिंजे दौर में जेसिताईं ज़िंदा हुयो, ये तो मां क़िराअत कयो पढ़ियो आहे 1000 मरतन, 1000 मरतबा। मां क़राअतुहा तट इल्ला व अहदसत इंदी रौअतन व खौफन व वअज़ा, जॾहिं बि मां इन खुतबे खे पढ़ियो आहे त मुंहिंजे वजूद में हिकु खौफ अल्लाह खां, अल्लाह जे नाफ़रमानीअ खां ड्रिॼ, ऐं मुंहिंजे वजूद में हिकु असर मुनक़िद थी रहियो हुयो। अॻिते इशारो कंदे चए थो, ऐं जॾहिं बि मां इन खुतबे खे पढ़ियो आहे, इल्ला तज़क्करतुल मौता मिन अहली व अकारिबी व अरबाबी व वुद्दी, जॾहिं बि इन खुतबे खे पढ़ियो त मूंखे पंहिंजे मरहूमनि जी यादि आई, जेके अकारिब हुया, मिट माइट हुया, मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हुया। व ख़य्यलतु फी नफ़्सी अनी अन ज़ालिक शख़्सुल लज़ी वसफ़ल इमाम हालहु, सुभान अल्लाह, छा त फ़साद बलागत आहे। इब्न अबुल हदीद चवे थो त जॾहिं इमाम जो इहो मां ख़ुतबो पढ़ंदो आहियां, जेको 50 साल में 1000 मरतबे खां वधीक पढ़ी चुको आहियां, जॾहिं बि मां पढ़ंदो आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे त इमाम जे साम्हूं मां हाज़िर आहियां ऐं इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम ॼण मूं सां ख़िताब करे रहियो आहे। इहा तासीर आहे। अरब जे बुलगा ऐं फुसहा मंझां हिकु शख़्स आहे आमिर अश-शाअबी, चवे तो तकल्लम अमीरुल मुमिनीन बितिस्अ कलिमातिन, अमीरुल मुमिनीन 9 कलिमात चया आहिनि, इर्तजलहुन इर्तिजालन फकअन्न उयूनल बलागत व ऐतमन जवाहिरल हिकम। चवे तो इहे 9 कलिमात अहिड़ा कलिमात आहिनि जंहिं खे मौला बिगैर कंहिं तयारीअ जे, बिगैर कंहिं कोशिश करण जे ई फुजअतन अदा कयो आहे, जंहिं मां बलागत जा चश्मा फुटी रहिया आहिनि ऐं जंहिं मां हिकमत जा जवाहिर ऐं मोती ज़ाहिर थी रहिया आहिनि। व कतान जमी अल अनाम अनिल लिहाक बिवाहिदत मिनहुन, ऐं ही फरमाए थो त अमीर अल मोमिनीन हिन कलाम में अहिड़ी त गुफ्तगू कई आहे जो तमाम अरब जे बलीगन ऐं फसीहन जे ज़ुबाननि खे कटे छॾियो आहे जो अहिड़ो कलाम अदा करे सघनि। सलासुन फिल मुनाजाते व सलासुन मिनहा फिल हिकमते व सलासुन मिनहा फिल अदब। चयो तो 3 कलिमा इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम मुनाजात जे बारे में चया आहिनि, 3 कलिमा हिकमत जे बारे में ऐं 3 कलिमा अदब जे बारे में चया आहिनि। फअम्मल्लाती फिल मुनाजात, उहे 3 कलिमा जेके अमीर अल मोमिनीन जे नूरानी ज़ुबान तां मुनाजात जे मुतालिक अदा थिया आहिनि, उहे ही आहिनि। पहिरियों कलमो इलाही कफा बी इज़्ज़न अन अकून लक अब्दा, बारे इलाहा, उहा ज़ात मां अली जंहिं ते पूरी कायनात फ़ख्र करे रही आहे, जंहिं ते मोमिनीन अहल बैत जे मञण वारा फ़ख्र करे रहिया आहिनि, अगर मूं अली जे लाइ का ज़ात आहे जंहिं ते जेका सिफ़त आहे, जेका ख़ुसूसियत आहे जंहिं ते मां फ़ख्र कयां, उहा इहा आहे त अन अकून लक अब्दा, मां तो जो ख़ालिस बंदो आहियां। ॿियो जुमिलो वकफ़ा बी फ़ख्रन अन तकून ली रब्बा, इज़्ज़त जे लाइ मुंहिंजो अब्द हुजण ऐं फ़ख्र जे लाइ मूं जो तूं माबूद आहीं, इहो मुंहिंजे फ़ख्र जे लाइ काफ़ी आहे। अंत, टियों जुमिलो अंत कमा उहिब फजअलनी कमा तुहिब, बारे इलाहा तुंहिंजी ज़ात उई कमाली ऐं जलाली सिफ़ात ते मुश्तमिल आहे जंहिंजो लासानी आहे, कोई कुफ नाहे। फजअलनी कमा तुहिब, बस तूं उई आहे जीअं मां चाहियां थो, जीअं मूंखे तुंहिंजी ज़ात महबूब आहे, मूंखे बि इहे करार ॾे जीअं तुंहिंजी ज़ात चाहे थी। इहे उहे 3 कलिमात जेके अमीर अल मोमिनीन मुनाजात जे बाब में चया। व अम्मल्लाती फिल हिकमत फ़क़ाल अलैहिस्सलाम,
जेके टे जुमला हिकमत में चया आमिर शाह बि चए थो जंहिं जुमलनि जे अदा करण खां बाद में बुलगाए अरब जूं ज़ुबानूं कासिर हन जो एतिरा नंढनि जुमलनि में एॾनि वॾनि मफ़ाहिम खे समेटे सघनि। पहिरियों जुमलो क़ीमत कुल इम्रिइम मा युहसिनुह, हर इंसान जी क़ीमत उहो आहे जेको उहो अमल थो करे, फिक्र थो करे, जेको हुनजो अक़ीदो आहे, जिन कमालात जो हू मालिक आहे। ॿियो जुमलो वमा हलक इमराउन अरिफ क़दरहू, ऐं उहो इंसान कॾहिं बि हलाक न थींदो जेको पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे क़दर खे ॼाणींदो हुजे। टियों जुमलो वल मरउ मखबूउन तहत लिसानिही, इंसान पंहिंजे ज़ुबान जे अंदरि छुपियल आहे, ज़ुबान जे हेठां लिकल आहे। ॻाल्हाईंदो आहे त ख़बर पवंदी आहे त उन जे ज़ुबान तां ख़ुशबू ऐं मारिफ अदा था थियनि या का ॿी शइ अदा थी थिए। ही चए थो इहे टे जुमला जेके इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकमत जे बाब में चया जिन खां बुलगाए अरब क़ासिर आहिनि। व अम्मल्लाती फिल अदब, ऐं उहे टे जुमला जेके अदब में इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कया आहिनि। वाला फरमाए था उमनुन अला मन शिअत तकुन अमीरहू, एहसान कर अला मन शिअत, जंहिं ते तूं चाहे थो तकुन अमीरहू, एहसान जे ज़रिए तूं उनजो अमीर थी वेंदे। ॿियो जुमलो वस्तगने अमन शिअत तकुन नज़ीरहू, जंहिंजो तूं चाहे थो त हम पलाई बराबरि हुजे उन खां गनी थी, उन खां कॾहिं कोई सवाल न कर। टियों जुमलो वहतज इला मन शिअत तकुन असीरहू, मुहताज थी उनजो, ऐं तूं जंहिंजो मुहताज थींदे उनजो असीर थी वेंदे। छो जो इंसान जी जंहिं वटि हाजत हूंदी आहे ॼण त उनजे असीर वांगुरु थी वेंदो आहे। ही 9 कलिमात हुया जंहिंजे बारे में आमिर शाबिय इहा गवाही ॾिनी त अरबनि जी बुलगाए अरब जूं ज़बानूं कटियल आहिनि। हिकु अदीब आहे अहमद हुसैन अज़ियात अल मिस्री, टाइम जे बिल्कुलु क़रीब थी चुको आहे, लेकिन मुख़्तसर अंदाज़ में मां इनखे बयान कंदुमि। शाहिदी तुझे वला नअलमु बाद रसूलिल्लाह फी मन सलफ व खलफ अफसहु मिन अलीयिन फिल मंतिक़ वला अबल्लु मिनहु रीकन फिल खिताबते। चए थो त मां रसूलुल्लाह खां बाद में तमामु गुज़श्ता ऐं जेका ईंदड़ आहिनि कोई नथो ॾिसां जेको अमीर अल मोमिनीन जे ज़ात खां वधीक ॻाल्हाइण में फसीह हुजे ऐं खिताबत में वधीक माहिर हुजे। कान खतीबन यततफज्जरुल हिकमतु मिन बयानिही, अमीर अल मोमिन जी उहा ज़ात आहे जो अहिड़ा खतीब हुया जंहिंजे ज़ुबान अतहर तां हिकमत जा चश्मा फुटंदा हुया। व वाइज़न मलअ समअ वल क़ल्ब, ऐं अहिड़ा वाइज़ हुया जेको दिल ऐं इंसान जे समाअत ते उनजो असर थींदो हुयो। ऐं मौलाजन अहिड़ा खतीब हुया त तदफ़कुल बलागत अला लिसानिही, बलागत जंहिंजे ज़ुबान ते ईअं भॼी भॼी ईंदी हुई, ईअं वाज़े अंदाज़ में ईंदी हुई, ईअं ज़ोर ऐं शोर जे अंदाज़ में जोश जे अंदाज़ में ईंदी हुई जो काइनात में कंहिंजे ज़ुबान तां ईअं बलागत जारी न थींदी हुई। व मुतकल्लिमन यज़उ लिसानहु हैसु यशा व हुव बिल इजमाए अख्तबुल मुस्लिमीन व इमामुल मुनशिरीन। ही चए थो त अमीर अल मोमिनीन अहिड़ो मुतकल्लिम हुया, अहिड़ा मुतकल्लिम हुया यज़उ लिसानहु हैसु यशा, जीअं चाहींदा पंहिंजे ज़ुबान खे उअं ई अदा कंदा हुया। चाहिनि त बिगैर अल्फ जे पूरो खुतबो अर्ज़ कनि, चाहिनि त बिगैर नुकात जे पूरो खुतबो चई ॾियनि, चाहिनि त जोहर ऐं अहिड़ा जेको आहे बलागत ऐं फसाहत जा आसार ॾेखारनि जो ता क़यामत कोई उन्हनि ते क़ादिर न हूंदो। बलागत में चाहे तशबीह हुजे तोणी इस्तिहारो हुजे, चाहे किनायो हुजे, चाहे इतनाबु ईजाज़ हुजे, अमीर अल मोमिनीन जे कलाम में इहे सभु शयूं बितौर अतम पातियूं थियूं वञनि। तॾहिं त अमीर अल मोमिनीन जे कलाम जे मुतअल्लिक़ आयतुल्लाह अल उज़्मा सैयद अली हुसैनी सिस्तानी फरमाइनि था त मां नौजवाननि खे नसीहत कंदुमि त अमीर अल मोमिनीन जे हिन बेहतरीन कलाम जी तरफ़ रुजू कनि, पंहिंजा तमाम अकाइद, पंहिंजी दीनी मालूमात हिन कलाम मां हासिल कनि। छा हर मोमिन जी इहा ख़्वाहिश न हूंदी
छा हर मोमिन इहो नथो चाहे त काश मां अमीर अल मोमिन जे ज़माने में हुजा हां ऐं साम्हूं मौला जे वेही करे मौला खां नसीहत ऐं वाज़ ॿुधा ऐं उन ते अमल कया हुआ। साईं सीस्तान जन फरमाइनि था त अमीर अल मोमिन जो ही कलाम उन हदफ खे अदा करे रहियो आहे। नाजुल बलागा खे पढ़ंदा वञो ऐं इहो महसूस कयो त ॼण त अमीर अल मोमिनीन जे तव्हां साम्हूं महज़र में हाज़िर आहियो ऐं पोइ उन्हनि सीरतुनि ते, उन्हनि सुन्नतुनि ते, उन्हनि अक़ीदनि ते, उन्हनि अहकाम ते अमल कंदा वञो जिन खे अमीर अल मोमिन जी ज़ात बयान कयो आहे। वक़्तु काफ़ी थी चुको आहे। अगर के असल जेको नुक़्तो मां मिसाल जे ज़िमन में बलागत खे बयान करणो हो त मौला जन दुनिया खे 7 मुख़्तलिफ़ अंदाज़नि में बयान कयो आहे। कॾहिं तशबीह जे सूरत में, कॾहिं इस्तिआरे जे सूरत में, कॾहिं इतनाब जे सूरत में, त कॾहिं ईजाद जे सूरत में। लेकिन वक़्त जे दामन में बिल्कुल गुंजाइश न रही आहे। इंशाअल्लाह ताला कॾहिं वरी ॿीहर इन मौज़ू ते गुफ्तगू थी त ज़रूर अर्ज़ कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।